एक बादशाह के 12 पुट हुआ। जॾहिं हू जवान थिया त बादशाह उन्हनि खे चयो, जंहिं छोकिरीअ खे तव्हां पसंदि कंदव उन सां ई तव्हांजी शादी कराई वेंदी, पर हिकु शर्त आहे त उन छोकिरीअ खे हिकु ॾींहं में सुट कटे कपिड़ो ओढ़णो पवंदो ऐं पोइ उन मां ख़मीस सिबणी पवंदी। 12 शहज़ादनि चयो त बाबा साईं, हीउ तमामु ॾुखियो कमु आहे। दुनिया में भला उहा कहिड़ी छोकिरी हूंदी जेका हिकु ॾींहं में कपिड़ो ओढ़े कमीस सिबी सघे थी। पर नंढे शहज़ादे चयो त बाबा साईं, आउं कोशिशि करियां थो, थी सघे थो का अहिड़ी छोकिरी मिली वञे। बादशाह नंढे शहज़ादे खे हिकु घोड़ो ऐं गहननि जी थैली ॾिनी ऐं हू अहिड़ीअ छोकिरीअ जी ॻोल्हा लाइ सफ़र ते रवानो थियो। शहज़ादो हिकु हिकु करे ॻोठ में रुलियो, पर हिन खे का बि अहिड़ी छोकिरी न मिली सघी जेका हिकु ॾींहं में कपिड़ो ओढ़े उन मां ख़मीस सिबी सघे। हू सख़्तु हैरान ऐं परेशान थी हिकु झंगल मां गुज़री रहियो हुयो त खेसि हिकु नंढड़ी परी नज़र आई। परीअ पुछियुसि, ए शहज़ादा, तूं केॾांहुं पियो वञीं? शहज़ादे हिन खे सॼी ॻाल्हि सरबस्ती करे ॿुधाई। परीअ चयो त मूं वटि हिकु गुॾी आहे। उहा गुॾी तमामु सुघड़ ऐं गुणनि वारी आहे। मूंखे पक आहे त हूअ हिकु ॾींहं में ज़रूरु कपिड़ो ओढ़े कमीस सिबी सघंदी। शहज़ादो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं परीअ सां गॾु हिन जे घर वियो। उते हिकु नंढड़ीअ कुर्सीअ ते हिन हिकु नंढड़ी गुॾी वेठल हुई। शहज़ादे हिन खे चयो त माई गुॾी, जेकॾहिं तूं हिकु ॾींहं में कपिड़ो ओढ़े उन मां कमीस ठाहे ॾींदीअ त आउं तोसां शादी कंदुसि। गुॾीअ वराणियो त ए शहज़ादा, आउं उहो कमु बिल्कुलु करे सघां थी। उहो चई गुॾीअ उन ई वक़्तु कपह मां सुट कतियो, पोइ धागे मां कपिड़ो ओढ़े उन मां ख़मीस ठाहे ॾेखारी, पर कमीस एतिरी नंढड़ी हुई जो उहा पाण गुॾी ई पाए सघे पई। शहज़ादो कमीस ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त तूं हिते तरस त आउं हीअ कमीस बादशाह सलामत खे ॾेखारे अचां। शहज़ादो कमीस खणी महलात में वियो ऐं बादशाह खे चयईं त बाबा साईं, मूं पंहिंजी कुंवार ॻोल्हे वरिती आहे। बादशाह चयो त हिन खे हिकदमि महलात में वठी अचो। शहज़ादो गुॾीअ खे आणण लाइ वापसि वियो। गुॾी चांदीअ जी गाॾीअ में वेठल हुई। गाॾीअ में 2 सफ़ेद कुआ जोटियल हुआ। शहज़ादो गुॾीअ खे वठी महलात ॾे रवानो थियो। जॾहिं हू दरिया वटि पहुता त शहज़ादीअ जे घोड़े जो खुरो गुॾीअ जी नंढड़ी गाॾीअ मथां अची वियो। गुॾी गाॾीअ मां उछल खाई वञी दरिया में पई। शहज़ादो परेशान थी दाहूं करणु लॻो। एतिरे में छा ॾिसे त दरिया मां हिकु जिन निकिरी निर्वार थियो। हिन जे हथनि में उहा गुॾी हुई, पर हाणे उहा नंढड़ी गुॾी न, पर हिकु हसीन जवान छोकिरी जी सूरत धारे वरिती हुई। शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन खे पंहिंजे घोड़े ते विहारे महलात ॾे खणी रवानो थियो। जॾहिं शहज़ादो हिन छोकिरीअ खे वठी महलात अंदरि दाख़िल थियो त बादशाह हिन खे ॾिसी हैरान थी वियो। अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी हिन पहिरें कॾहिं बि न ॾिठी हुई। ऐं जॾहिं हिन छोकिरीअ हिकु ॾींहुं अंदरि कपिड़ो ओढ़े उन मां कमीस ठाहे ॾेखारी त बादशाह वेतर वधीक ख़ुशि थियो ऐं हिन वॾी धाम धूम सां ॿिन्ही जी शादी कराए छॾी।